सिंधी वॾेरनि खे कराची टूल प्लाज़ा वटि सिंधी टोपी लाहे कराची अचणो पवंदो। वसीम अख्तर। मां आहियां सिंध न्याणी सिन्नाज़। ख़लील उर्फ़ भोलू ख़ानज़ादा जे क़त्ल ते लसानी फ़साद करण लाइ फ़सादी टोले जूं सरगर्मियूं जारी। मक़बूल सिद्दीकी ऐं वसीम अख्तर बि मैदान में लही आया। सिंधी मुहाजिर लसानी फ़साद करण लाइ नफ़रती तक़रीरूं जारी। वसीम अख्तर चयो आहे त असांखे कमज़ोर न सम्झियो वञे। असां चाहियूं त सिंध जा वॾेरा कराची पहुचंदे टूल प्लाज़ा वटि सिंधी टोपी लाहे पोइ दाख़िल थींदा। जॾहिं त ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त सिंधियुनि खे कराची ईंदे ऐं रहण लाइ असां खां इजाज़त वठणी पवंदी। होॾां सिंध जी आवाम में नफ़रती बयाननि ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे, हाणे 88, 90, 93 वारो दौरु नाहे रहियो जो मुहाजिर ताक़त जे नशे में आहिनि। हाणे सिंध में शऊर पैदा थी चुको आहे। जीअं सिंध जे कुहाड़ी वारे झंडे सां लाॻापियल पार्टियुनि जो मौक़िफ़ आहे, हुननि वधीक चयो आहे त मुहाजिर सभु MQM पाकिस्तान सां गॾु न आहिनि। वसीम अख्तर, ख़ालिद मक़बूल ऐं आफ़ाक़ अहमद पंहिंजी पघार हिलाल कनि पिया, छो त मुहाजिर सिंध जे सभिनी पार्टियुनि जो हिसो ऐं असांजा भाइर आहिनि जेकी सिंधियुनि सां लसानी फ़सादनि खे रद्द कनि था। बाक़ी ज़ाती जहिड़े खे क़ौमी जहिड़ो सम्झण खां सिंधी क़ौम पासो करे।